हज वॾे में वॾी इबादत आहे। इहो हर हिकु मुस्लमान जे मथां फ़र्ज़ न आहे। जेके मालदार आहिनि हज उन्हनि जे मथां फ़र्ज़ आहे। जंहिं वटि वधीक माल हुजे, रस्ते जी सहूलियत हुजे, इज़ाफ़ी माल हुजे, मक़रूज़ न हुजे, हर को माण्हू हज अदा नथो करे सघे। उन जे लाइ मदीने वारे साईं कुझु अहिड़ा अमाल ॿुधाया आहिनि जेके अमल करण सां तव्हांखे हज करण जे बराबरि अजुर ऐं सवाब अता कयो। सुभान अल्लाह। अहिड़ा अमाल आहिनि जेके कयो, नेकियूं अहिड़ियूं आहिनि बज़ाहिर करण में सोरियूं आसान नंढड़ियूं आहिनि, पर उनमें हज करण जेतिरो अजुर ऐं सवाब आहे। अॼु मुंहिंजे क़िबला आलम मुर्शिदनि जो नओं किताब आयो आहे हज जहिड़ा सवाब। साईं जन हिन में तक़रीबन 43 अहिड़ा अमल 42 बयान कया आहिनि जेके अमल कयो तव्हांखे हज जे बराबरि अल्लाह अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ये न पंहिंजे तरफ़ां साईं जन लिखियो आहे, सभु क़ुर ऐं हदीस मां साईं जन लिखियो आहे। मुअज्जम कबीर तबरानी कुझु अमाल जेतिरा बयान करे सघियोसीं हाणे तव्हांखे ॿुधायां थो। मुअज्जम कबीर में इमाम तबरानी रहमतुल्लाह अलैहि हदीस आंदी आहे। इमाम तबरानी मुस्नद शामियीन में भी हदीस आंदी आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन मशा इला सलातिन मक्तूबतिन फिल जमाअतिन, जेको माण्हू फर्ज़ी निमाज़ जमात पढ़ण लाइ घर मां प्यादल हले, पंध पंहिंजे घरां अचे, इन इरादे सां त मां वञी निमाज़ पढ़ी अचां, ॿियो को कमकार कोन अथसि। इहो बाबा हाणे वञा थो हिन कम सां मस्जिद साम्हूं अची वियो निमाज़ पढ़ी वञा, न, घर निकितो ई इन ॾींहं सां वञा थो मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ, पंध करे आयो, वरी पंध वापसि वियो। हबीबन करीमन फरमायो फहिय का हज्जतिन, इनके अल्लाह ताला हज जेतिरो सवाब अता फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। मस्जिद पैदल अचण वारे जे लाइ अल्लाह ताला हज जेतिरो अजर ऐं सवाब लिखंदो आहे। सुभान अल्लाह। ॾींहं में 5 निमाज़ूं, 5 हजनि जो अजर ऐं सवाब। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हबीबन फरमायो मन खरज मिन बैतिही, हीअ सुनन अबू दाऊद शरीफ जी हदीस आहे, जेको माण्हू पंहिंजे घर मां वुज़ू करे पाक साफ़ थी निकितो मुतहिरन इला सलातिन मक्तूबतिन, पाक थी वुज़ू करे घर मां पाक बणजी फर्ज़ी निमाज़ पढ़ण जे लाइ निकितो, फअजरुहु का अजरिल हाजिल मोहरमे, अल्लाह ताला उनखे इहराम पातल हाजीअ जेतिरो हज जो अजर अता फरमाईंदो आहे। वमन खरज इला तस्बीह दुहा, ऐं जेको माण्हू चाश्त जी निमाज़ पढ़ण जे लाइ घर मां निकिरे, ला यनसिबुहु इल्ला इय्याहु फअजरुहु का अजरिल मुअतमिरे, ऐं जेको माण्हू चाश्त निमाज़ पढ़ण जे लाइ घर मां निकितो ऐं उनजो घर मां निकिरण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु चाश्त निमाज़ पढ़ण हुयो, आयो इन नियत सां मस्जिद में आयो त चाश्त निमाज़ पढ़ी अचां, मदीने वारे साईं फरमायो इन जो अजुर का अजरिल मुअतमिरे, उम्रे करण वारे जेतिरो अजुर अल्लाह उनखे अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस मुबारक आहे अत-तरगीब फिल फज़ाइलिल अमाल में हदीस आई आहे। साईं ने फरमायो मन शहिदल इशा वल फज्र फी जमाअतिन, जेको माण्हू इशा ऐं फज्र निमाज़ जमात सां अचे था कई, मस्जिद में जमात सां जेको माण्हू अचे निमाज़ पढ़े, कान लहू मिस्लु अजरिल हाज वल मुअतमिरे, इन फज्र ऐं इशा जमात सां पढ़ण वारे जो अजुर हाजी ऐं उम्रे करण वारे जेतिरो अल्लाह ताला लिखंदो आहे। सुभान अल्लाह। जेतिरो हज करण वञे माण्हू उनखे जेतिरो सवाब मिलंदो, ओतिरो फज्र ऐं इशा निमाज़ पढ़ण वारे खे, जमात सां निमाज़ पढ़ण वारे खे अल्लाह अजुर अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। इमाम बैहक़ी शोबुल ईमान में भी हदीस आंदी आहे। साईं ने फरमायो मन सल्लल मगरिब फी जमाअतिन, जेको माण्हू मगरिब जी निमाज़ सिज लथे खां पोइ वारी मगरिब जी नमाज़ अचे जमात सां पढ़े, फहुव का हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मुतकब्बलतिन, अल्लाह ताला उनके नेकिन वारे कबूल पियल हज ऐं कबूल पियल उम्रे जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। हज तो हज आहे, पर मबरूर हज उनखे सरगो आहे जंहिंमें इज़ाफ़ी नेकियूं कयूं वञनि, वधीक नेकियूं, वधीक अमल कया वञनि। हज त हज पढ़े थो न, रुकन अदा कई, पर उन में रोज़ो बि रखियईं, उन हज में साईं मुंहिंजा सदका बि कई, ख़ैरातूं कई, ग़रीबनि जी सार बि लधई, निमाज़ूं पढ़ी, कज़ा निमाज़ूं पढ़ी, वधीक नवाफ़िल अदा कई, वधीक नेकियुनि वारो हज। मदीने वारे साईं फरमायो जेको मग़रिब निमाज़ जमात सां अचे पढ़े, उनखे अल्लाह ताला इन्हनि घणियुनि नेकियुनि वारे हज जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। ये वॾी गनीमत आहे, आसानी आहे असांजे लाइ।
हज जी उम्र किथे करे सघूं हे मदीने वारे साईं घर वेठे असां जे लाइ हज जी उम्र जा अजर सवाब लिखी छॾिया ऐं साईं करीमन जी हदीस आहे त हज़रत सैयदना मुगैरा बिन फरवा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए साईं करीमन फरमायो मन रका रकतैन बादल मगरिब क़ब्ल अन यतकल्लम जेको माण्हू मगरिब नमाज़ पढ़ी ऐं पोइ कंहिंसां ॻाल्हाए न मगरिब नमाज़ 2 रकातूं पढ़ी सलाम फेरियो इमाम दुआ घुरी हाणे कंहिंसां ॻाल्हाए न गुफ़्तगू न कई कचहरी न कई फौरन उथी बीठो ॻाल्हाइण खां अॻु में 2 रकातूं नफ़िल नमाज़ पढ़ी वो जेका सुन्नत पढ़ंदा आहियूं उहा सुन्नत पढ़ी कान का अदली उम्रतिन मदीने वारे साईं फरमायो इन 2 रकातुनि जो अजर उम्रे करण जेतिरो सवाब अल्लाह ताला ता फरमाईंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ही हदीस ॿुधो इंशाअल्लाह दिल ठरी पवंदो सुभान अल्लाह हिकिड़ो अमल 100 हजनि जो अजर ऐं सवाब दिल खोले जो सुभान अल्लाह अल्लाह करीम जी सखावत इनायत अल्लाह ताला जी मेहरबानी आहे जो 100 हजनि जो सवाब हिकिड़े अमल करण सां अल्लाह ताला अता करे थो इबानो हासिल करे सघे थो बिल्कुलु आसान आहे तव्हां गौर कयो त मां तव्हांखे ॿुधायां सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमाए ही हदीस मुबारक सुनन तिरमिज़ी शरीफ में आई आहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सब्बह अल्लाह मियतन बिल गदाते व मियतन बिल अशी जेको माण्हू सुबुह जो बि ऐं शाम जो बि 100 भेरा सुबुह जो 100 भेरा शाम जो सुभान अल्लाह पढ़े सुभान अल्लाह 100 भेरा सुबुह जो पढ़े 100 भेरा शाम जो पढ़े कान कमन हज मियत हजतिन अल्लाह ताला उनके 100 हजन करण जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा वधीक हदीस हलेली आहे अमल जा हिन हदीस में अंबार मदीने वारे मेहरबानी जा पाण सखी अल्लाह सखी रमजान जो महीनो सखावत जो महीनो मेहरबानी सुभान अल्लाह हबीबन फरमायो वमन हमीद अल्लाह मियतन बिल गदात व मियतन बिल अशी ऐं जेको माण्हू सुबुह जो पढ़े अल्हम्दुलिल्लाह शाम जो पढ़े अल्हम्दुलिल्लाह 100 मरतबा 100 दफा अल्हम्दुलिल्लाह सुबह जो पढ़े 100 दफा अल्हम्दुलिल्लाह शाम जो पढ़े कमन अमल अला मियत फरसिन फी सबीलिल्लाह मदीने वाले साईं फरमायो तो उनके 100 घोड़ा अल्लाह जी राह में खर्च पेश करण जे बराबर अजर ऐं सवाब अता कयो वेंदो सुभान अल्लाह या रावी चे तो ओ काल गज़ा मियत गज़वतिन या 100 भेरा अल्लाह जी राह में जिहाद करण जेतिरो अजर ऐं सवाब मिलंदो आहे जेको सुबह जो शाम जो 100 दफा अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं ॿी हदीस मुबारक साईं फरमायो वमन हल्लल अल्लाह मियतन बिल गदाते व मियतन बिल अशी जेको माण्हू सुबह जो बि ऐं शाम जो बि 100 भेरा ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द करे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह 100 दफा सुबह जो 100 दफा शाम जो कमन अअतक मिअत रकबतिन मिन वलद इस्माईल उनके अल्लाह ताला हजरत इस्माईल अलैहिस्सलाम जे औलाद जा 100 बाना आजाद करण जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो बनु इस्माईल जे गुलामन के आजाद 100 गुलाम आजाद करण जेतिरो अजर अता फरमाईंदो ऐं मदीने वाले साईं फरमायो वमन कब्बर अल्लाह मिअतन बिल गदाते व मिअतन बिल अशी जेको 100 दफा सुबह जो ऐं 100 दफा शाम जो अल्लाह अकबर पढ़े छा पढ़े अल्लाह अकबर पहिरियां हदीस हुई त 100 दफा सुभान अल्लाह पढ़े सुभान अल्लाह 100 दफा पढ़े अल्लाह उनके 100 हजन जो सवाब अता फरमाईंदो वरी साईं फरमायो अल्हम्दुलिल्लाह पढ़े सुबह जो ऐं शाम जो अल्लाह ताला उनके 100 घोड़न या 100 दफा जिहाद करण जेतिरो अजर अता फरमाईंदो वरी साईं फरमायो 100 दफा सुबह शाम जो ला इलाहा इल्लल्लाह पढ़े अल्लाह ताला उनके 100 गुलामन आजाद करण जेतिरो अजर अता फरमाईंदो हाणे वरी आहे लफ़्ज़ अल्लाह अकबर पढ़े सुभान अल्लाह 100 दफा अल्लाह अकबर सुबह जो 100 दफा अल्लाह अकबर शाम जो पढ़े साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लम यति मिन फी ज़ालिकल यौम अहदुन बिअक्सर मिम्मा अता अल्लाह ताला उन डी कंहिंखे बि एतिरो अजर सवाब न ॾींदो आहे जेतिरो अजर ऐं सवाब उन माण्हू खे मिलंदो आहे जेको सुबुह जो शाम जो 100 दफा अल्लाह अकबर पढ़ंदो आहे सुभान अल्लाह अनलिमिटेड उनखे अजर ऐं सवाब मिलंदो सुभान अल्लाह अंदाज़ो ई न आहे ॻाल्हि ज़मीन ते जेके माण्हू अमल कनि था
कंहिंखे बि एतिरो अजर न मिलंदो आहे। हाणे ज़मीन ते निमाज़ पढ़, हर ॾींहं ते निमाज़ पढ़ी थी वञे, हर ॾींहं ते उमरो कयो थो वञे, हर ॾींहं ते साईं मुंहिंजा सदको कयो थो वञे, ख़ैरात कई थी वञे, भलाई जा कम कया था वञनि, चङाई जा कम कया था वञनि, रोज़ किथे न किथे मस्जिद ठहे थी, मस्जिद जी ख़िदमत थिए थी, रोज़ किथे न किथे जिहाद थिए थो, ख़ैर ख़ैरातूं थियनि थियूं, माण्हू अमल कनि था। कंहिंखे बि सॼी दुनिया में कंहिंखे बि एतिरो अजर नथो मिले जेतिरो उन माण्हू खे अजर थो मिले जेको सुबुह जो शाम जो 100 दफ़ा अल्लाह अकबर जो ज़िक्र कंदो आहे। सुभान अल्लाह। इल्ला मन काल मिस्ल मा काल औ ज़ाद अला मा काल, मगर उहो माण्हू जे 100 दफ़ा इहो अल्लाह अकबर जो विर्द कयो या इन खां वधीक विर्द कई, इन्हनि औराद खां वधीक विर्द कई, जेको वधीक कंदो हुनखे वधीक अजर अता कयो। सुभान अल्लाह। समझ में आई ॻाल्हि हले कोन आई? सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं हाँ सस्तो सौदो आहे। मदीने वारे साईं जी सखावत आहे। मदीने वारे साईं जी हदीस, साईं ने फरमायो हीअ हदीस मजलिसान ले अबी सईद अल बगदादी में आई आहे। साईं ने फरमायो मंज़ार मस्जिदी हाज़ा ला यज़ूरुहु इल्ला व युसल्ली फी रकअतैन, जेको मोहम्मद करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मस्जिद नबवी जी ज़ियारत करण जे लाइ मदीने में अचे। सुभान अल्लाह। अल्लाह असांखे हाज़िरी नसीब करो। आमीन। मदीना मुनव्वरा में अचे, मुंहिंजी मस्जिद जी ज़ियारत करे ऐं व युसल्ली फी रकअतैन औ अर्बा रकातन, 2 रकातूं नफिल पढ़े या 4 रकातूं नफिल पढ़े, कान लहू इंदल्लाहि अदल हज्जतिन मबरूरतिन, त अल्लाह ताला उनखे कबूल कयल मबरूर हज जे बराबर अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। रोज मदीने में वञे, रोज 2 रकातूं की नफिल पढ़े, हर 2 रकातुनि में अल्लाह उनखे हज जो सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला शाल असांखे अमल जी तौफीक अता फरमाए। अल्लाह असांजे अमलनि खे वधाए, असांखे अमलनि करण जो शौक़ अता फरमाए, पंहिंजे ज़िक्र अज़कार में असांखे मोहब्बत अता फरमाए, शौक़ ऐं ज़ौक़ वारो मोमिन बानो बनाए। अल्लाह असां सभिनी जो इल्तिजा क़बूल फरमाए। आमीन। अल्लाह आमीन। अल्लाह आमीन। अल्लाह